बादशाह खे ख़बर पई त उन जे इलाइक़े में उन जी रयत में हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि मनहूस आहे जो जेकॾहिं कोई बि माण्हू उन शख़्स जो चहिरो ॾिसंदो त सॼो ॾींहुं उनखे मानी बि नसीब न थींदी। बादशाह चयो त इहो मुशाहिदो मां पाण कंदुसि। हिकु ॾींहुं सुबुह जो बादशाह खे उन सां मिलायो वियो। इत्तेफ़ाक़ सां उन ॾींहुं बादशाह एतिरो त मसरूफ़ हुयो पंहिंजी बादशाहत जे कमनि में ऐं रयत जे कमनि में ऐं सफ़र जे करे, जो वाक़ई बि बादशाह खे सॼो ॾींहुं मानी किथे बि नसीब न थी। बादशाह जॾहिं शाम जो पंहिंजी महलात में आयो त इहो सोचे वाक़ई हैरान थियो त इन हद जो माण्हू मनहूस जो उन जे करे सॼो ॾींहुं मूंखे मानी नसीब न थी। इन जो बादशाहत में रहण जो कोई जवाज़ आहे। बादशाह उन जी फांसीअ जी सज़ा जो ऐलान करे छॾियो। ॿिए ॾींहं ते जॾहिं उन माण्हूअ खे दरबार में वठी आया ऐं उन खां पोइ उनखे तख़्त दार ते पहुचायो वियो त शहर जा काफ़ी माण्हू उते मौजूदु हुया ऐं बादशाह सलामत बि उते अची पहुतो। बादशाह सलामत उन सां माण्हूअ सां मुखातिब थींदे चयो त तूं इन हद जो मनहूस आहीं जो जेकॾहिं तुंहिंजो केरु चहिरो ॾिसे थो त उनखे सॼो ॾींहुं मानी बि नसीब नथी थिए, ऐं इहा हक़ीक़त आहे जो मूंसां पाण सां बि ईअं थियो। उन माण्हूअ बादशाह सां मुखातिब थींदे चयो त बादशाह सलामत, जंहिं ॾींहुं तव्हां मुंहिंजो चहिरो ॾिठो उन ॾींहुं मूं बि तव्हांजो चहिरो ॾिठो। तव्हांखे त सिर्फ़ु मानी नसीब न थी, मूंखे त तव्हांजो चहिरो ॾिसण खां पोइ मौत मिली आहे। तूं ॿुधाए त मनहूस वधीक केरु थियो, तूं या मां? बादशाह खे इहो ॿुधी अरमान थियो ऐं बादशाह उन शख़्स खे माफ़ करे छॾियो।